क्लास 9 केमिस्ट्री जो तारीख़ी पस मंज़र ऐं उन में अलराज़ी जूं ख़िदमतूं पेश कजनि थियूं। अलराज़ी साइंसदान सल्फ्यूरिक एसिड, अल्कोहल ऐं कास्टिक सोडा ठाही ऐं उन्हनि जी पंहिंजी किताब में वज़ाहत कई। अलराज़ी साइंसदान फर्मेंटेशन यानी मिठाण खे फर्मेंटेशन करे अल्कोहल ठाहियो। अलराज़ी जेको अल्कोहल ठाहियो उन जो इस्तेमालु इहो हो, पहिरियों त सर्जरी खां अॻु में मरीज़नि खे बेहोश करण लाइ इस्तेमालु थींदो हो। ॿियो ज़ख़मनि जे मथां हाणे हयो वेंदो हुयो ऐं ज़ख़मनि खे साफ़ु करण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो हुयो। ऐं सर्जिकल याने ऑपरेशन वारो जेको सामान आहे या वढकुट जो जेको सामान हूंदो हुयो उन सामान खे साफ़ु करण लाइ बि अल्कोहल इस्तेमालु थिए पियो। फटनि जे मथां जरासीमनि खां बचाइण जे लाइ याने इन्फेक्शन खे ख़तमु करण जे लाइ बि अल्कोहल जो इस्तेमालु थींदो हुयो। अलराज़ीअ जा मशहूरु किताबुल इसरार, बुक ऑफ सीक्रेट ऐं किताबुल इसरारुल इसरार, बुक ऑफ सीक्रेट ऑफ सीक्रेट, राज़नि जा राज़।